सिंध काबीना जो इजलास अॼु 11 वॻे थींदो। 22 नुकाते एजेंडा जारी कयो वियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन तव्हां खे आगाह कयो पिया। सिंध काबीना जो इजलास अॼु 11 वॻे थींदो। 22 नुकाते एजेंडा जारी कयो वियो आहे। मिर्च मंडी जी अॾावत आगा ख़ान ऐं ख़ासि ॿारनि जे इदारे विच में मुआहिदो एजेंडा में शामिल आहे। ख़ुराक खाते जी डिजिटलाइज़ेशन बाबति फ़ैसिलो गौर हेठि ईंदो। 5 साला क़ौमी कणक पॉलिसी 2026 खां 2030 ताईं बि एजेंडा में शामिल आहे। ट्रामा सेंटर जी एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जी मंज़ूरी बि एजेंडा जो हिसो आहे। ख़बर शामिल कंदासीं नाज़रीन। सिंध काबीना जो इजलास अॼु 11 वॻे थींदो। 22 नुकाते एजेंडा जारी कयो वियो आहे। ख़बर शामिल कंदासीं त मिर्च मंडीअ जी अॾावत आगा ख़ान ऐं ख़ासि ॿारनि जे इदारे विच में मुआहिदो एजेंडा में शामिल आहे। ख़ुराक खाते जे डिजिटलाइज़ेशन बाबति फ़ैसिलो बि गौर हेठि ईंदो। 5 साला क़ौमी कणक पॉलिसी 2026 खां 2030 ताईं बि एजेंडा में शामिल आहे। ट्रामा सेंटर जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जी मंज़ूरी बि एजेंडा जो हिसो आहे। ख़बर शामिल कंदासीं नाज़रीन। सिंध काबीना जो इजलास अॼु 11 वॻे थींदो। 22 नुकाते एजेंडा जारी कयो वियो आहे। मिर्च मंडीअ जी अॾावत आगा ख़ान ऐं ख़ासि ॿारनि जे इदारे विच में मुआहिदे एजेंडा बि शामिल आहे। ख़ुराक खाते जे डिजिटलाइज़ेशन बाबति फ़ैसिलो बि गौर हेठि ईंदो। 5 साला क़ौमी कणक पॉलिसी 2026 खां 2030 ताईं बि एजेंडा में शामिल आहे। ट्रामा सेंटर जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जी मंज़ूरी बि एजेंडा जो हिसो आहे। सिंध काबीना जो इजलास अॼु 11 वॻे थींदो। 22 नुकाते एजेंडा जारी कयो वियो आहे। मिर्च मंडीअ जी अॾावत आगा ख़ान ऐं ख़ासि ॿारनि जे इदारे विच में मुआहिदो एजेंडा में शामिल आहे। ख़ुराक खाते जे डिजिटलाइज़ेशन बाबति फ़ैसिलो बि गौर हेठि ईंदो। 5 साला क़ौमी कणक पॉलिसी 2026 खां 2030 ताईं बि एजेंडा में शामिल आहे। ट्रामा सेंटर जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जी मंज़ूरी बि एजेंडा जो हिसो आहे। ख़बर शामिल कंदासीं। सिंध काबीना जो इजलास अॼु 11 वॻे थींदो। 22 नुकाते एजेंडा जारी कयो वियो आहे। मिर्च मंडीअ जी अॾावत आगा ख़ान ऐं ख़ासि ॿारनि जे इदारे विच में मुआहिदो एजेंडा में शामिल आहे।